तो यो एक्सरे जी नंढड़ी मिशन अॻियो रखंदा आहिनि हेठों वरी हिकिड़ी प्लेट हूंदी आहे धात जी उन ते हिकिड़ो सन्नो पन्नो कारे रंग जो हीअं रखंदा आहिनि डॉक्टर पोइ इहा मिशन मथां रेज़ छॾींदी आहे नूर जा शुआ छॾींदी आहे एक्स रेज़ ये रेज़ आहिनि जंहिंजो नालो आहे एक्स अल्फा रेज़ बीटा रेज़ गामा रेज़ इहे जुदा रेज़ आहिनि इन मज़ा एक्स हिकिड़ा रेज़ आहिनि हिकिड़े रोशनी जा किरण आहिनि जेॾी महिल इहे मिशन मज़ा निकिरंदा आहिनि त तव्हांजे बदन मज़ा उतरी पार थी वञी उन धात वारी प्लेट ते लॻंदा आहिनि सुभान अल्लाह पोइ उन प्लेट ते जे मथां जेके न उहा कागज़ रखियो हूंदो आहे प्लास्टिक उन ते छापिजी पवंदो आहे पोइ तव्हां ॾिठो आहे न एक्सरे उन ते हॾा छापिया पिया हूंदा आहिनि फिफुड़ अंदरि छापिया पिया हूंदा तव्हां सम्झी न सघंदो डॉक्टर सम्झंदा आहिनि त फिफुड़ में ॼारो आहे दिलि वॾी आहे नंढी आहे डॉक्टरनि खे ख़बर पवंदी आहे पर इहे रेज़ माण्हू जे बदन मां अंदरां ॿिसट पार थी वेंदा आहिनि इहे रोशनी जा शुआ आहिनि जेका मिशन ॾिसंदी आहे तव्हां जूं अखियूं कोन थियूं ॾिसनि माण्हू जे बदन मथां कुर्सी जी पुठा तव्हां साम्हूं वारा मूंखे ॾिसी सघो था पर मुंहिंजे कुर्सी जे पोयों पुठी जेका आहे उहा तव्हांखे नज़र अचे थी पर मिशन में इहो पावर आहे जो जेॾी महिल एक्स रेज़ गुज़रंदा आहिनि त माण्हू जे बदन जो बि गुज़री पार थी वञी उन कागज़ जे मथां उहे छापिजी पवंदा आहिनि माना त अहिड़ा इहे एक्स जा अहिड़ा रेज़ आहिनि अहिड़ा शुआ आहिनि जेके माण्हू जे बदन मथां क्रॉस करे था वञनि मुंहिंजा दोस्त जेका असांजे अखियुनि में अहिड़ा रेज़ कोन्हनि असांजे अखियुनि में अहिड़ा शुआ कोन्हनि जेकी परिते ॾिसी सघनि अम्मा आमिना साईं फरमाए थी मां वेठी आहियां मके पाक में पर जेॾी महिल महबूब जी विलादत थी आका जो मीलाद थियो महबूब जो मुअत्तर बदन महबूब जो नूरानी बदन नमूदार थियो उन मां अहिड़ा रेज़ निकिता अहिड़ा रोशनी जा किरण निकिता अहिड़ा रोशनी जा शुआ निकिता जो ज़मीन जा पर्दा हटी विया हिजाब खॼी विया उन नूर जी अहिड़ो परतवो थियो अहिड़ी रोशनी थी जो वेठी मके में आहियां ॾिसां मुल्क शाम जूं मारियूं पई नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत हज़रत क़िबला दिलबर साईं बस इहो आख़िरी नारो न लॻे बाक़ी ॿिया सभु हां हे महबूब जे जिस्म अतहर मजा निकतो नूर अम्मा साईं फरमाए खरज मिन्नी नूरा मूं मां नूर निकतो ऐं हज़रत अब्बास जेको मुंहिंजे दिलबर नबी जो चाचो आहे महबूबन करीमन जो चाचो आहे हज़रत अब्बास जो अक़ीदो ॿुधो हज़रत अब्बास तो फरमाए त अंत लमा वुलिदत अशरकतिल अर्द व ताअत बिनूरिकल उफुकू अंत लमा वुलिदत ए मुंहिंजा महबूब जेॾी महिल तव्हांजी विलादत थी जेॾी महिल तव्हांजी विलादत थी अशरकतिल अर्द ज़मीन रोशन थी वई वताअत ऐं रोशन थी विया बिनूरे का तुंहिंजे नूर सां उफ़क़ू आसमान जा किनारा तुंहिंजे नूर सां रोशन थी विया हे हज़रत अब्बास जो कीदो हिन मुला ॿ किताब पढ़िया आहिनि महबूब जे शान खे तके तोड़े ॻाल्हि सम्झो मुला थो चवे त महबूब खे नूर न सॼो असां चऊं नूर हुनखे पवे सूर हे चवे नूर न सॼो पर अक़ीदो मुला जो सचो या मिठे मोहम्मद करीम जे चाचे जो अक़ीदो सचो जेको असहाबी रसूल आहे दिलबर मोहम्मद करीम जो असहाबी आहे महबूब जो चाचो आहे उहो हज़रत अब्बास जो अक़ीदो आहे वताअत बिनूरे का काफ वाहिद हाज़िर जो ज़मीर क़िबला मौलाना साहब मुफ्ती साहब वेठा आहिनि पुछी ॾिसो त काफ ज़मीर वाहिद हाज़िर जो बिना शिरकत गैरे काफ वाहिद जे लाइ कुमा तस्नीह जे लाइ कुम जमा जे लाइ बिनूरे का महबूब ख़ास तुंहिंजो नूर हे महबूब जे नूर जो कमाल अम्मा जे अखियुनि 1300 किलोमीटर मक्के खां परे शाम जूं मारियूं ॾिठियूं बुसरा में घुमंदड़ ॿाचियुनि जूं गिचियूं ॾिठियूं
1300 किलोमीटर ताईं अम्मा जी नज़र पहुची वई सुभान अल्लाह महबूब जी रोशनी में पर उन महबूब जी पंहिंजी दीद जो कमाल छा कौन सुभान अल्लाह चई जे महबूब जे नूर में अमर हेतिरो ॾिठो त उन महबूब जी पंहिंजी दीद छा हूंदी उहा बि खणी क़ुरान खां पुछूं उहा बि खणी क़ुरान खां पुछूं त महबूब सुणे दिलबर मोहम्मद करीम जी दीद केतिरी आहे क़ुरान तूं ॿुधा मुला थो चए त कनात जे पोयां भित जे पोयां नबी खे कुझु नज़र नथो अचे नबी खे ग़ैब जो इल्मु कोन्हे नबी ॾींहनि वारे ॻोठ खे ॾिसी नथो सघे मुला जो अक़ीदो ही आहे ऐं क़ुरान तूं फ़ैसिलो करे ॿुधाए त महबूब केसीं ताईं ॾिसी सघनि था सुभान अल्लाह क़ुरान खां पुछो न क़ुरान जो फरमाए وَتَرَى الْمَلَائِكَةَ حَافِينَ مِنْ حَوْلِ الْعَرْشِ يُسَبِّحُونَ بِحَمْدِ رَبِّهِمْ ज़ुमर सूरत मुझे रब पाक पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो वतरल मलाइका ए मुंहिंजा महबूब तूं मलाइकनि खे ॾिसी थो तूं मलाइकनि खे ॾिसी थो किथे हिन मलाइका किथे थो ॾिसी में रब तो फरमाए वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श ओ उहे मलाइका जेके अर्श जे चौधारी पेरे उघाड़ा तवाफ था कनि ओ मुंहिंजा महबूब तूं वेठो मदीने में ई